अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड्स सीरीज़ जे सिलसिले में मां तव्हांखे कुछ कार्ड्स ठाहिण सेखारे चुकी आहियां, जंहिंमें असां ही क्रॉस स्टिच्ड पीसिस जेके आहिनि उहे असां इस्तेमालु करणु सिखियासीं त ही भर्त भरियल पीस कार्ड में कीअं हणिजे। ठीक है, तो ये हैंडमेड कार्ड्स जो सीरीज़ मैंने शुरू की है उसके सिलसिले में मैं आपको सिखा चुकी हूँ कि इस तरह के क्रॉस स्टिच किए हुए कपड़े के पीस हम कार्ड में कैसे लगाएं। तो इस सिलसिले में मैं राउंड शेप आपको सिखा चुकी हूँ। ये राउंड शेप के राउंड में हम कोई पीस लगाएंगे तो कैसे लगाएंगे, ठीक है। और इसके साथ ही मैंने आपको ये रेक्टेंगल सिखाया था कि जब रेक्टेंगल हमें लगाना हो कोई पीस तो वो कैसे लगेगा। तो ये हो चुका है, ये इसी तरह से ये रेक्टेंगल सारे मैं बना चुकी हूँ, आप देख सकते हैं एक से एक प्यारा लग रहा है। और आज जो हम बनाएंगे वो हम बनाएंगे कि हार्ट शेप में कैसे लगाएंगे। ये देखिए कीअं थो लगे, सुठो थो लगे। असां रेक्टेंगल भी ठाहिया आहिनि, मुस्ततील ऐं गोल भी ठाहियोसीं। हाणे अॼु असां ठाहींदासीं हार्ट। त हीउ डिज़ाइन जेको आहे पीस मूं वटि भरियल आहे हार्ट। त मां चाहियां थी सेम इहो अहिड़ो ई कार्ड असां ठाहींदासीं हार्ट शेप में। ऐं उनजे लाइ मूं वटि हिकु त कार्ड आहे ही कटियल ऑफ वाइट कार्ड है मेरे पास, और ये एक हार्ट का स्टेंसिल है। ये हिकिड़ो दिल जी शेप जो हार्ट शेप जो स्टेंसिल आहे जेको मां पेपर ते रखंदमि हिन रेड मां हार्ट कटिंग कयां थी। ऐं हार्ट जी कटिंग ईअं थींदी जो ही विच मां खाली हुजे, बीच में से इसको खाली रखना है ताकि वो जो पीस है वो हमारा इसमें से नज़र आए। ठीकु आहे, त हाणे हार्ट जी कटिंग मां कयां थी रेड मां। ऑफ वाइट ते रेड जो कॉम्बिनेशन ॾाढो सुठो लॻंदो। ऐं जीअं त हीउ हार्ट असांजो मल्टी कलर आहे ऐं त असां हिन सां जेको बि बॉर्डर हणंदासीं उहो हिन में सुहिणो लॻंदो। ब्लैक सां मल्टी कलर रेम्बो कलर्स इलाही सुठा पिया लॻनि। ॾिसो ही मूं कटिंग करे छॾी आहे। अच्छा, कटिंग करने के लिए पेपर कटर, ठीक है, या फिर कैंची। पेपर कटर के साथ काटेंगे इसको बीच में से, तो कटिंग बोर्ड पे रखेंगे। और अगर आपके पास कटर या कटिंग बोर्ड नहीं है तो कोई बात नहीं है, आप कैंची के साथ काट सकते हैं। अब ये देखें, ये इसके ऊपर इस तरह आएगा। ठीकु आहे, हिन जे मथां हीअं ईंदो। ऐं असां जेके आहिनि ही कपिड़े जूं वधियल कुंडियूं ही कॉर्नर्स कटे छॾींदासीं। ये कॉर्नर्स हम चारों तरफ से निकाल लेंगे, चारों कोने, ताकि जब हम इसको लगाएं तो ये कपड़ा नज़र नहीं आए। ठीकु आहे। ऐं हिनखे कटिंग जे लाइ या त कैंची सां कटे सघो था इज़ीली, न त पेपर कटर ऐं कटिंग बोर्ड खणी सफ़ाई सां तव्हां हुन ते कटे सघंदव। हीउ ॾिसो एक्स्ट्रा पीसिस मां कढी छॾिया आहिनि। ठीकु आहे। ऐं हाणे जॾहिं असां हिनखे हणंदासीं हिन जे हेठां तो ये बिल्कुल भी पासन का कपड़ो नज़र नहीं दो। अच्छा, सबसे पहले हम अपने इस कार्ड पे इस हार्ट को, इस कपड़े के पीस को ग्लू के साथ चिपकाएंगे। असां ग्लू हणी, क्राफ्ट ग्लू हमेशा मां यूज़ कंदी आहियां। इन सां असां हिनखे चिमड़ाईंदासीं हिन ते, जिते बि हणणो आहे, मथे हणणो आहे, हेठि हणणो आहे, असां पहिरियों हिनखे फिक्स कंदासीं ग्लू सां। ही लगायो आहे। ऐं हिकिड़ी ॿी शइ ॿुधाईंदी हलां त मां हमेशा ही 2 कैंचियूं गॾु रखंदी आहियां। 2 सीज़र्स रखां थी, छो त जिते मूंखे कपिड़ो कटणो थो पए त मां कपिड़े वारी कैंची सां थी कटियां, ऐं जिते मूंखे कागज़ कटणो आहे त कागज़ वारी अलॻि कैंची आहे। इहो ज़रूरु यादि रखो त इन्हनि ॿिन्ही शयुनि में फ़र्क़ु कयो, न त तव्हांजी कपिड़े वारी कैंची मुॾी थी वेंदी। ठीकु आहे। हाणे असां हिन जे मथां हणंदासीं ही हिन जो फ्रेम। ये इसका जो हमने फ्रेम बनाया है इसको हम इसके ऊपर लगाएंगे। हिन ते असां ग्लू हणंदासीं बैक साइड ऐं पोइ असां हिन जे मथां चिमड़ाईंदासीं। ही हार्ट हिन में लॻी वियो। हाणे उनखां पोइ असां हिन ते कोई मैसेज छा था चवणु चाहियूं, ठीकु आहे, तो असां उहो जेको बि लिखणो आहे असां हिकिड़े कागज़ जी प्लेन पटी ते लिखंदासीं। ही बॉक्स हमेशह मां तव्हांखे ॾेखारींदी आहियां, पहिरियों बि ॾेखारियो आहे त हिन में मुंहिंजा बचियल पटियूं टुकड़ा नंढा नंढा पीसिस पिया आहिनि जेके मूंखे ॾाढो कमु ईंदा आहिनि। ये अभी जो मैं मैसेज लिखूंगी जिस पेपर के पीस पे, वो मुझे अलग से कहीं से नहीं काटना, बल्कि ये मेरे पास बचे हुए टुकड़े हैं जो मैं इस डब्बे में जमा करती हूँ। इस पे मैं कुछ लिख रही हूँ अभी। हिन ते मूं लिखियो आहे सेंडिंग लव। ठीकु आहे। पहिरियों पेंसिल सां लिखियो, पोइ उन मथां मार्कर फिराए वई। पहले मैंने पेंसिल से लिख दिया, फिर उसके ऊपर मैंने मार्कर से उसको डार्क कर दिया। और जो पेंसिल के फिर लिखे हुए नीचे से नज़र आ रहे हैं उसको आप इरेज़र से आसानी से उसको आप मिटा सकते हैं। ठीकु आहे। पेंसिल सां लिखी, मार्कर घुमायो, पोइ अगरि किथां किथां पेंसिल वारो लिखियल नज़र अचे त तव्हां उनखे आराम सां मिटाए सघो था इरेज़र सां। हाणे असां हिनखे कंहिं ॿिए पीस ते हणंदासीं। रेड मां ई मां हिकिड़ो पीस खणां थी, एतिरो वॾो पीस जेको हिन खां साइज़ में थोरो वॾो हुजे। रेड जो ही पीस मूं कटियो आहे। हाणे हिन जे पोयां ग्लू हणी हिनखे हिन ते असां चिमड़ाईंदासीं। ही लॻी वियो आहे।
असां हिन जी कटिंग ईअं कंदासीं जो हिन जे चौधारी हिकिड़ो रेड जो बॉर्डर बची पए। ऐसे काटेंगे इसको कि रेड का जो बॉर्डर है इसके चारों तरफ वो थोड़ा सा बच जाए। ही बची वियो बॉर्डर, ठीकु आहे। ऐं हाणे हिन खे उभारण लाइ, हिन खे असां जॾहिं हिन ते हणंदासीं त हिन खे उभारण जे लाइ मां इन जे पोयां हिकिड़ो ही पेपर हणंदमि। ही तव्हांखे ख़बर आहे, ही शीट कटे कटे थोड़ी बची है। हाणे ही पैकिंग में इंदो है थावन जे, ये बर्तनों की पैकिंग में, प्लेट्स के बीच में ये ऐसा डला हुआ होता है। तो ये उसके ही टुकड़े हैं जो कि मैंने सारे कार्ड्स में यूज़ कर लिए। तो अब मेरे पास ये थोड़ा सा है, तो अभी ये 3 पीसेस मैं इसकी बैक पे चिपकाऊंगी, ठीक है। ही 3 टुकड़ा हिन जे पोएं पासे मां हिन खे चिमड़ाईंदमि त जीअं असां जॾहिं हिन खे हणूं त ही उभरियल लॻे। ही 3 पीसिस हया आहिनि। हाणे हिन जे जेका उभरियल हिस्सा आहिनि इन्हनि ते असां ग्लू हणंदासीं त जीअं असां हिन खे कार्ड ते चिंबड़ाए सघूं, ठीकु आहे। ग्लू लॻी वई ऐं हाणे कार्ड ते हिन खे हणंदासीं। बिल्कुलु मां टॉप कॉर्नर ते थी हणां हिन जे लेफ्ट साइड, ठीकु आहे। सेंडिंग लव, कार्ड कंप्लीट है। हाँ हिन जी थोड़ी डेकोरेशन, इसकी अब थोड़ी सजावट रहती है अभी, उसको मैं अभी कंप्लीट करूँगी। जो मेरे पास ये मुख्तलिफ ये ऐसे डायमंड्स, नग, बटन, ये मोती, जो भी चीज़ें हैं इसके साथ हम इसको थोड़ा सा सजाएंगे। हिन खे डेकोरेट किया आहे मूं। ही ॾिसो हिन मथां सिल्वर सितारा आहिनि, ही रेड कलर जो सितारो ऐं नग, टाइनी नग, ठीकु आहे। हिन 4 साइड ते हया आहिनि ऐं सिल्वर पेन सां, ही सिल्वर पेन आहे, इन सां मां हिन जे मथां ये वॾा ऐं नंढा डॉट्स ठाया हैं। सिल्वर पेन के साथ डॉट्स लगाए हैं, कुछ स्टार सिल्वर और गोल्डन रेड में लगाए हैं। और ऊपर ये जो मैसेज है इसके ऊपर भी सिल्वर पेन से डॉट्स बनाए हैं, जो ज़्यादा विजिबल नहीं है लेकिन वो अच्छे लग रहे हैं, ठीकु आहे। सो उम्मीद है तव्हांखे वणियो हूंदो। त असां क्रॉस स्टिच जा पीसिस रेक्टेंगल में हणी सघूं था, ठीकु आहे, ऐं असां सर्किल में हणी सघूं था, ऐं असां हार्ट शेप में हणी सघूं था। उहो पंहिंजे मथां आहे, डिज़ाइन जे हिसाब सां तव्हां उन्हनि खे कीअं चेंज करे सघो था। सो मूंखे उम्मीद है तो तव्हांखे ज़रूर वणियो हूंदो। अगर आज की वीडियो आपको अच्छी लगी हो तो आप इसको शेयर करें, लाइक करें, और अगर कुछ पूछना हो, कुछ कहना हो, अच्छा लगा हो, बुरा लगा हो तो आप कमेंट कर सकते हैं। और मेरा चैनल सब्सक्राइब करें। ज़िंदगी रही तो और बहुत कुछ मैं आपके साथ शेयर करूँगी। हमेशा चवंदी आहियां प्यार सां कमु कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हिन सीरीज़ हैंडमेड कार्ड मेकिंग सीरीज़ जे सिलसिले में वरी असां कंहिं नई वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वही।